जी दोस्तों, वफ़ाक़ी हुकूमत पारां जेका बजट पेश कई वई आहे उन सिलसिले में जेके नौशर फिरोज़ प्रेस क्लब में त साहब बि दोस्त सां गॾु वेठा आहिनि। पाण उन्हनि खां वीचार वठंदासीं त जेका वफ़ाक़ी हुकूमत जेका बजट पेश कई आहे उन बाबति हुननि जो चवणु छा आहे, छाकाणि त जेका बजट पेश कई वई आहे उन में वाज़िब इहो लिखियो वियो आहे त जेके ॿियनि सूबनि जे भेट में सिंध जी बजट तमामु घणी कटौती कई वई आहे ऐं सिंध सां तमामु घणो ज़ुल्म कयो वियो आहे इन बजट जे सिलसिले में। अचो त सहाफ़ियुनि खां पाण वधीक पुछूं त उहे छा था चवनि त माण्हुनि खे आख़िरकार ग़रीब माण्हुनि खे केतिरो रिलीफ मिलंदो ऐं सरकारी मुलाज़िमनि खे इन सिलसिले में केतिरो रिलीफ मिलंदो। बजट खे जेका वफ़ाक़ी हुकूमत बजट पेश कई आहे, अंगनि अखरनि जी हेर फेर आहे। बजट वरी छा आहे, बजट में आम माण्हू वीचारे खे को रिलीफ कोन्हे मिलियल। पाकिस्तान जी बजट हमेशह ईअं पेश कई वेंदी आहे त अंगनि अखरनि खे हेठि मथे करे ॾिसियो वेंदो आहे त ऐं हर हुकूमत जेका ईंदी आहे चवंदी आहे पाकिस्तान जी मैशत मज़बूत थी वई आहे। वरी कुझु साल गुज़रंदा आहिनि या कुझु ॾींहं गुज़रंदा आहिनि, महांगाई शुरू थी वेंदी आहे। जेका शइ 100 रुपए में मिलंदी आहे उहा 30 ते वञी पहुचंदी आहे। आम माण्हू वीचारे जो जीअण जंजाल थी वेंदो आहे। हाणे हिकु तरफ़ इमरान ख़ान आहे, उनखे इहा ई ख़बर कान्हे त दाल घणे किलो आहे, गेहूं घणे किलो आहे, सब्ज़ी कीअं थी मिले। ॿिए तरफ़ वरी मुखालिफ़ धुर में मियां बिलावल साहब ऐं शहबाज़ शरीफ़ जिन जा नौकर भाॼी चाकर वठंदा आहिनि, हुननि खे कहिड़ी ख़बर त आम माण्हू वीचारे जी ज़िंदगी कीअं थी गुज़रे। जीअं मश्किरी वारी बजट हूंदी आहे अहिड़ी मश्किरी वारी बजट आहे। जी भाउ, जीअं त जेका कल्ह वफ़ाक़ी हुकूमत बजट पेश कई आहे उन बजट में त खिल बि अचे थी। मिसाल हुननि गाॾियूं 850 सीसी ताईं सस्तियूं कयूं आहिनि ऐं उन बजट में चयूं त तेल महांगो था कयो, तेल महांगो करिणो पवंदो, टायर महांगा, स्पेयर पार्ट्स इहे महांगा करिणा पवंदा। पोइ 850 वारी सीसी गाॾी सस्ती करण जी कहिड़ी ज़रूरत हुई? जॾहिं गाॾी सस्ती थी उन में तेल पवंदो ई कोन त हलंदी कीअं? ॿियो वरी इंटरनेट जेका आहे उहा महांगी कबी, मोबाइल सस्तो कबो, SMS महांगा कबा, मिंट महांगा कबा। पोइ मोबाइल सस्ती कयो त बाक़ी माण्हू हलाईंदो कीअं? का हिननि खे ख़बर कोन थी पए, हिननि खे मुल्क हलाइण जी ख़बर कोन थी पए, हिननि खे इहा ख़बर ई कोन्हे। हिननि खे बसि सिर्फ़ु इहा ख़बर आहे त सिंध सां दुश्मनी कयो, सिंध जी बजट ख़तमु कयो, सिंध सां जेकी जंग करणी अथव जो सिंधी कश्मीरियन ऐं ही इंडिया वारा आहिनि वफ़ाक़ी हुकूमत वारा, उन जे करे चवनि था त या सिंधी फ़लस्तीन आहिनि, असां इसराइली आहियूं। हर हालत में सिंध जे वसीलनि ते कब्ज़ो करिणो आहे, सिंध खे ख़तमु करिणो आहे, सिंध जी ज़मीन उन्हनि खे खपनि। बाक़ी न को बजट में मुल्क जे लाइ आहे, न को मुल्की माण्हुनि जे लाइ, ग़रीब आवाम लाइ को बि रिलीफ कोन्हे। खंड महांगी, चांहि महांगी ऐं साईं मूं जेके चवां सिगरेट महांगो, जेके बि खाइण पीअण जी शयूं आहिनि उहे सभु महांगियूं कयूं वियूं आहिनि। गाॾियूं इन जे करे सस्ती कयूं वियूं आहिनि त पैसनि वारो वठंदो, ग़रीब माण्हू त पंहिंजी रोज़ी रोटी में ई पूरो कोन्हे। महिरबानी कासिम सराण कीअं था ॾिसो हिन बजट खे? नाल हुक्मराननि जो टोलो आहे जंहिंखे इंतज़ाम संभालण जी का ख़बर ई कोन्हे का। हिते मुआशी वसीला कीअं तयारु कबा जो माण्हुनि जी ग़रीबत ख़तमु थिए उनजी ख़बर ई कोन्हे। हिते ख़बर आहे त अमीरनि खे अमीर कीअं कजे, करप्शन जे मथां करप्शन कीअं कजे, चोर जे मथां चोर कीअं विहारिजे। खाधे पीते जूं शयूं महांगियूं ऐं कॉस्मेटिक जूं शयूं सस्तियूं, ज़िंदगी गुज़ारण लाइ ज़रूरी शयूं महांगियूं ऐं गाॾियूं लग्ज़री ज़िंदगी जूं गाॾियूं सस्तियूं। इहा अहमकनि जो मुल्क आहे, अहमक वेठा आहिनि, हिते चङाई जी उमेद ई न आहे। जी राजपाल साहब, तव्हां कीअं था बजट खे ख़ासि करे सरकारी मुलाज़िमनि खे को रिलीफ मिलंदो न मिलंदो? असां वटि जेका पाकिस्तान खाइण खां वठी अॼु ताईं जेके बजट थियनि उहा अंगनि जी हेराफेरी हूंदी आहे ऐं बजट थींदी कोन्हे। बजट खां अॻु ई बजट थी वेंदी आहे। महांगाई, अटो महांगो, खंडु महांगी, सस्तो माना दवाऊं महांगियूं, फ्रूट महांगो, का बि शइ सस्ती कान्हे। पर वज़ीरनि जूं पघारूं 200% वधियूं आहिनि हिन गवर्नमेंट में, सूबाई हुजे या क़ौमी हुजे, ॿिन्ही जी साॻी सूरत हाल आहे। अटो वधी वेंदो, अटे ते पान पुछा कबी, खंडु वधंदी, गिहु वधंदो, महांगाई थींदी, ग़रीबनि जे लाइ मज़दूरी न वधंदी, ग़रीबनि जे लाइ रोज़गार न वधंदो। ऐं सरकारी मुलाज़िमनि खे 10%, 25% हिननि ऐलान कयो, माण्हुनि एहतियात कयो। असां चवंदा जेकॾहिं 100% पार्लियामेंट जे जेके माना वॾेरा आहिनि
जेके सरमाएदार आहिनि, जेके जागीरदार आहिनि, हितां जेके माना किरोड़े रुपया सेनेटर जी सीट ते विकामनि था, उन्हनि जी पघार वधे थी, आम माण्हू जी पघार कान थी वधे, जंहिं करे हीअ बजट जी हरामपाई आहे। ऐं हुकूमत जेका आहे, अॻु में जेके सियासी पार्टियूं हूंदियूं हुयूं त घटि में घटि जेका मज़दूर जी पघार हुजे उहा सोने तोले बराबरि हुजे, पर हीअ जेके मश्किरा सियासी मश्किरा अॼुकल्ह असेंबलियुनि में वेठा आहिनि, उहे बदमाशी था कनि ऐं उहे अवाम खे पीड़नि था, उन्हनि खे अवाम खे पीड़ण खां सवाइ ॿियो कोन्हे, ऐं इन करे असां हिन बजट खे रद्द था कयूं। जी मसूद खान साहब, तव्हां छा चवणु आहे? हे असांजो लाटू सागा चुग हिते जेको आहे सो सिर्फ़ु चहिरा तब्दील थींदा आहिनि, उनजे बावजूदि अवाम जी का क़िस्मत तब्दील न थींदी आहे, न का थियणी आहे, छो त इक़्तदार जेको आहे सो अवाम दुश्मन जे हवाले थियल आहे। ऐं वरी वरी बि उन्हनि वटि आहे, हिन दफ़े बि अखरनि जी हेराफेरी आहे ऐं उनजी कहिड़ी कहिड़ी वज़ाहत कजे त भई दवाऊं महांगियूं, अन्न महांगो, अटो महांगो, खंडु महांगी, हर शइ महांगी थी वई आहे। हाणे वरी उनखे रिलीफ ॾींदा, ॿ चवंदा बाबा सस्तो था कयूं, ऐं हिकिड़े पासे जॾहिं चाढ़ींदा अघ खे त उहे सवनि जे तइदाद में हूंदो, जॾहिं लाहींदा त रुपयनि जी हैसियत में लहंदो आहे। अहिड़े नमूने सां तेल गैस या गाॾियुनि जो मसइलो आहे, गाॾियूं हीअं लाथियूं वियूं आहिनि, उहे त वॾेरा वठंदा। मिसकीन माण्हू जेको आहे बुख थो मरे, जंहिंखे ॿिनि वेलनि जो अटो कोन्हे, उन जे लाइ कर्ज़ पैकेज जो ऐलान कंदे ॿुॾी मरणु खपंदो हुओ हिननि खे, त भई हाणे उन्हनि सभिनी माण्हुनि खे कर्ज़ी कंदो, जेके माण्हू हींअर कर्ज़ी न आहिनि, मिसाल बुख था मरनि, ऐं उहो जेको कर्ज़ु आहे सो बि कंहिं मिसकीन माण्हू खे कोन मिली सघंदो, छो त उन जा तरीक़ेकार आहिनि। असां हिन खे अवाम दुश्मन ऐं मज़दूर दुश्मन, बोरियत दुश्मन हिन खे सम्झूं था। अॼोकी हिन जेको आहे सो जेका बजट पेश कई वई आहे उहा दुश्मन आहे, हर हाल में मुल्क दुश्मन आहे, छो त मुल्क खे टोड़ण जा बि सांभा हिकिड़नि सूबनि खे वधीक ऐं हिकिड़नि सूबनि खे घटि थी बजट ॾिनी वञे। ख़ुशूसन सिंध सां माटे जी मार सलूक आहे त भई उन खे जेको आहे उन खां वठिणो घणे में घणो उन खां आहे ऐं ॾियणो घटि में घटि उन खे आहे। तो इन करे इहा बजट जेका आहे त क़ौमुनि जी बि दुश्मन आहे ऐं अवाम जी, मज़दूरनि जी ऐं मुल्क दुश्मन आहे। जी तव्हां वीचार ॿुधी रहिया आहियो। मुश्ताक मिर्ज़ा, तव्हां अॻिते था वञो, तव्हां हिन बजट खे कीअं ॾिसो? हे जेका वफ़ाक़ तरफ़ां बजट पेश कई वई आहे, इहा त जेको आहे सो सिर्फ़ु अंगनि अखरनि जी जेको आहे फेरफार आहे। ग़रीब आवाम खे त को बि रिलीफ नथो मिले पियो। हीअ जेका बजट आहे सिर्फ़ु रुगो जेके वॾा माण्हू आहिनि उन्हनि खे रिलीफ ॾिनो, त उन्हनि जेके टैक्स वग़ैरह ख़तमु थियनि था। ग़रीब वीचारो त खाइण पीअण में पूरो लॻो पियो आहे, त उहो टैक्स वग़ैरह छा ॾिनो उन ते, त उन लाइ सिर्फ़ु जेको आहे न रुगो महांगाई तूफ़ान, महांगाई जो तूफ़ान वॾियूं मुश्किलातूं आहिनि। वफ़ाक़ी बजट जेका पेश कई वई आहे उहा बिल्कुलु ग़रीब आवाम जे लाइ आहे ई कोन। जी कातुन, ही सिर्फ़ु अखरनि जी हेराफेरी आहे। बजट जो मक़सदु इहो हूंदो आहे त जॾहिं बजट पेश कबी आहे त ईंदड़ बजट ताईं उहे रेट रहनि, पर हिते थिए ईअं थियो जो बजट हुकूमत जॾहिं पेश करे बसि करे हिते हर 8 ॾींहं माना हिकिड़ी 5 रुपया शइ आहे, वरी उहा 8 ॾींहं खां पोइ 6 रुपया थी थिए, 7 रुपया थी थिए। इन जे लाइ ही जेकी बजट पेश कनि था इहा पंहिंजी अफ़ादियत विञाए चुकी आहे। ऐं हींअर तव्हां ॾिसंदव त हिननि 8,000 अरब जी जेकी बजट पेश कई आहे, उन मां 7,900 अरब जेकी आहे उन्हनि टैक्स लॻायो आहे उन अवाम ते। इहा बजट कहिड़े क़िस्म जी आहे? माना तव्हां अवाम ते टैक्स लॻायो था, उहा ई बजट तव्हां पेश कयो था। असां सम्झूं था त हीअ बजट जेकी आहे सो मुकमल तौर ते अवाम दुश्मन बजट आहे ऐं का बि शइ कान लहंदी। बजट जेकी आहे सो महांगाई त वधे थी, कंट्रोल त आहे ई कोन को, इन लाइ असां हिनखे लाभाइती कोन था सम्झूं। हिन साहब जी दोस्तो, तव्हां साहब दोस्तनि जा वीचार ॿुधा। हुनजो चवणु आहे त इहे बजट मां माण्हुनि खे को रिलीफ मिले उहो नज़र ईंदे न, असांखे नज़र नथो अचे, छाकाणि त ग़रीब लाइ को बि प्लान बजट में न आहे जोड़ियो वियो। जॾहिं त रुॻी दिफ़ा लाइ अरबे रुपया रखिया वञनि था, जॾहिं त फलाही रियासत लाइ कुझु बि न आहे, सिहत जे शोबे लाइ कुझु न आहे, तइलीम जे शोबे लाइ कुझु न आहे, ग़रीबत लाइ कुझु न आहे। ऐं मज़दूर जी पघार जेका सोन तोले बराबरि हुजणु घुरिजे उहा पघार न आहे, त ग़रीब आख़िरकार कीअं जीअंदो? महांगाई ॾींहों ॾींहुं वधी रही आहे, पर ही हुकूमत उन ग़रीब खे रिलीफ ॾियण लाइ, महांगाई कंट्रोल करण लाइ ॿियनि लाइ तयारु न आहे। जॾहिं त सिंध सां वरी इंतिहाई माटेली मारो सलूक कयो पियो वञे। ॿियनि सूबनि खे तमामु घणी बजट ऐं सिंध जेका 70% रेवेन्यू ॾिए थी उनजी बजट तमामु घणी घटाई वई आहे, जेका सिंध सां इंतिहाई नाजाइज़ी आहे। कंहिं ॿिए प्रोग्राम में कंहिं ॿिए इशू सां गॾु तव्हां सां गॾु हूंदो। ज़ाहिद राज पर ॾींदा इजाज़त। अलाह भाई।